दोस्तों अज एक अहम वीडियो सां जेको आहे मां हाज़िर ख़िदमत आहियां। जंहिं बि नुस्ख़े में ज़ाहिरियात हुजनि उहो नुस्ख़ो जेको आहे अव्हां कॾहिं बि जेको आहे उहो पाण पंहिंजे हिसाब सां तयारु न करायो। छो त केतिरा ई नुस्ख़ा मुख़्तलिफ़ हुकुमा खां जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेको आहे उहो मीडिया जे थ्रू जेको आहे उहे मंज़र आम ते ईंदा आहिनि। वरी उतां आम माण्हू को बि ॾिसी करे उहो नुस्ख़ो जेको आहे फ़ौरन तयारु कराईंदो आहे। लेकिन उहो जेको आहे मां कुझु अहिड़ियूं अद्वियात तव्हांखे ॿुधायां थो, जेकॾहिं उहे उन में हुजनि त उहो नुस्ख़ो जेको आहे कॾहिं बि तव्हां पंहिंजे हिसाब सां तयारु न करायो, बल्कि क़रीबी जेको अव्हांजो तिब खानो हुजे, जिते हिकमत खानो हुजे ऐं हकीम साहिब जेको अव्हांजे शहर में मौजूदु हुजनि, त उन्हनि खां अव्हां जेको आहे मुशावरत सां उन ज़ाहिरियात खे मारे करे बाद में इस्तेमालु उन में नुस्ख़े में हकीम साहिब करे सघे थो। सो हाणे अचो त उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जेके जेको आहे अव्हां जंहिं बि नुस्ख़े में हुजनि उहो ख़ुदि कॾहिं बि अव्हां तयारु न कयो। हीअ अव्हांखे मां ॾेखारियां थो। हीअ अव्हां ॾिसो दोस्तो, हीअ जेको आहे हीअ जेको आहे सिंपल फार सैंखियो, हीअ ॾिसो, हीअ जेके शयूं आहिनि हीअ तूतियो, ऐं उनखां बाद हीअ जेको आहे शिंगरिफ, तव्हां ॾिसो हीअ शिंगरिफ आहे। हीअ शिंगरिफ ॾिसी सघो था। इहे शयूं जंहिं बि नुस्ख़े में हुजनि उहो जेको आहे अव्हां कॾहिं बि पंहिंजे हिसाब सां तयारु न करायो, बल्कि पंहिंजे जेको उते हिकमत खानो हुजे, तिब खानो हुजे, उते वञी करे उन हकीम साहिब सां जेको आहे मुशावरत करे पोइ उहे छा कंदा त इन जेके ही ज़ाहिरियात आहिनि इन्हनि खे जेको आहे उहो मारे करे उनखे इन क़ाबिल कंदा त हू जेको आहे उन मां ज़ाहिर जेको आहे उहो बिल्कुलु ख़तमु थी वञे ऐं हू क़ाबिल इस्तेमालु शयूं थी वञनि। उनखां बाद उहे जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे ॿिया अज्जा जेके आहिनि उन सां मिलाए करे पोइ उन नुस्ख़े में जेको आहे उहे एडजस्ट उनखे करे सघनि था। लेकिन अव्हां पाण कॾहिं बि अहिड़ो को नुस्ख़ो ॿुधी करे किथां बि नेट तां खणी ऐं जेको आहे उहो पाण इस्तेमालु ठाराए करे कंहिं बि पंसार खां त ख़ुदि सां जेको आहे तव्हां पाण कॾहिं बि उहो इस्तेमालु न कजो। इन जा तमामु जेके आहिनि ख़तरनाक जेके आहिनि नेगेटिव जेके आहिनि असरात जेके आहिनि बॉडी ते पवंदा ऐं माण्हू जेको आहे उनमें काफ़ी नुक़सानु खाई सघे थो। सो इन जे लाइ जेको आहे इन जी वधि में वधि जेको आहे एहतियात कयो ऐं इहे शयूं जेके आहिनि जंहिंमें इहे ज़ाहिरियात हुजनि जन नुस्ख़नि में उन नुस्ख़नि खां जेको आहे परहेज़ कयो वञे। ऐं जेकॾहिं मजबूरी हुजे उहो नुस्ख़ो जेको आहे लाज़मी जेको आहे तयारु कराइणो आहे त पोइ अव्हांजो जेको क़रीबी जेको दवाख़ानो आहे, जिते तिब खानो आहे, उन हकीम साहिब सां जेको आहे मुशावरत करे ऐं उनखां जेको आहे उन खे उहो जेको ज़ाहिर आहे जीअं तूतियो आहे या सैंखियो आहे ऐं शिंगरिफ आहे, इन्हनि खे जेको आहे उन्हनि जी मुशावरत सां जेको आहे उन्हनि खे मराए करे जेको आहे क़ाबिल इस्तेमालु बणायो। बाद में जेको आहे उहो पंहिंजे नुस्ख़े में जेको आहे उन जे मुशावरत सां जेको आहे विझराए करे बाद में इहो इस्तेमालु थी सघे थो। लेकिन उहो तॾहिं जॾहिं इहे शयूं हकीम साहिबु ख़ुदि जेको आहे उन खे मारे उन जी क़ाबिल बणाईंदो। सो इन जेको आहे वीडियो खे वधि में वधि जेको आहे शेयर कयो, जन दोस्तनि खे ख़बर न आहे, मालूमात न आहे इन ज़ाहिरियात जे बारे में, उन्हनि खे बि जेको आहे इन जे बारे में जेको आहे उहो ख़बर पए ऐं हू जेको आहे वधि में वधि जेको आहे एहतियात कनि। अल्लाह हाफ़िज़। दोस्तो हीअ ॾिसी सघो था सैंखियो, तूतियो, सिंपल फार, शिंगरिफ, इहे ज़ाहिरियात आहिनि ऐं इन जे इस्तेमाल खां जेको आहे उहो बिल्कुलु परहेज़ कयो ऐं कॾहिं बि इहे शयूं जेके आहिनि डायरेक्ट इस्तेमालु न कयो। इहे तमामु ख़तरनाक ऐं ज़हरीलियूं शयूं आहिनि। इहो कॾहिं बि जेको आहे तव्हां नुस्ख़ा जात में जेको आहे उहो इस्तेमालु न कयो। बसूरत मजबूरी जेकॾहिं कंहिं नुस्ख़े में इन खे इस्तेमालु कराइणो आहे त पंहिंजे हकीम साहिब सां जेको आहे मुशावरत कयो।